अटे जो अघ बेकाबू थी वियो। बोड सबब सतायल क़रीब शहरी 100 रुपयनि खां मथे फी किलो अटो ख़रीद करण ते मजबूर। हैदराबाद में सब खां वधीक महांगो अटो रिकॉर्ड, जॾहिं त पंजाब में अटो 50 रुपया फी किलो ऐं सिंध अंदरि मजमूई अटो 90 रुपया फी किलो विकिरो थियण लॻो। जॾहिं त सिंध हुकूमत अटे जे हथरादू अघनि जे इज़ाफ़े ते को बि क़दम न खयो। गॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हिक तरफ़ बोड मुतासिरनि खे रिलीफ जूं दावाऊं करे रहियो आहे, त ॿिए तरफ़ हथरादू अटे जो बहरान हुजण बावजूद को बि क़दम न खयो अथसि। होॾां हैदराबाद ज़िले इंतज़ामिया अटे चकी मालिकनि खे अटे जे सरकारी मुक़रर थियल अघनि ते विकिरे जो पाबंद बणाइण में नाकाम थी वियो। कासमाबाद लतीफ़ाबाद में अटो 100 रुपयनि खां मथे फी किलो विकिरो थी रहियो आहे, जिते बोड सबब मुतासिर थी आयल मज़लूम माण्हू महांगो अटो मजबूरन ख़रीद करण ते मजबूर आहिनि। डिप्टी कमिश्नर हैदराबाद, एसी कासमाबाद ऐं एसी लतीफ़ाबाद ऑफिसनि ताईं मौजूद बणियल आहिनि, जॾहिं त अटे चकी मालिक अटो हथरादू महांगो ॾेई ॿिन्ही हथनि सां मुतासिर अवाम खे सरेआम फुरे रहिया आहिनि।